ठटे लॻे चिलिया में रोटरी जो ॻोठ में ॿोॾि मुतासिरनि ऐं 8 शहीद पुलिस एहलकारनि जे वारसनि खे घरनि जूं सनदूं ऐं चाबियूं ॾियण वारी तक़रीब कोठाई वई, जंहिंखे चीफ सेक्रेटरी सिंध मुमताज़ अली शाह अहमद ख़िताब कयो। तक़रीब खां पोइ साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चीफ सेक्रेटरी मुमताज़ अली शाह चयो त पुलिस ऐं सिंध हुकूमत में अहिड़ी का बि छिकताण नाहे। कंहिंजे ढंढ सां जो असासो आहे जंहिंमें सनती इदारनि जो ज़हरीलो मादो हरगिज़ छोड़ न करायो वञे। सिंध पैराज सां हितां जे माण्हुनि खे फ़ाइदो थींदो, तंहिं जे ॿेलनि खे वधीक आबाद करे ग्लोबल वार्मिंग जे ख़तरनि खे ख़तमु करण जी कोशिशि कई वेंदी। कोस्तान में कंहिं बि क़िस्म जी वालार बर्दाश्त न कई वेंदी। सीपेक जे ज़रिए तरक़ी थी रही आहे। मुमताज़ अली शाह चयो त ठटे में विंड कॉरिडोर ज़रिए तरक़ी थींदी, सनती ज़ोन क़ाइमु करे कारखाना लॻाया वेंदा। इन मौक़े ते PPMPA रियाज़ शाह शिराज़ी, अॻूणो MNA डॉक्टर अब्दुल वाहिद सुमरो, कमिश्नर हैदराबाद मोहम्मद अब्बास बलोच, DIG हैदराबाद नईम शेख, DC ठट्टो मोहम्मद उस्मान तनवीर ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ। कंहिंखे बि अलाउ न कयो वञे, जेको हक़ आहे, जेको लोकल माण्हुनि जो हक़ आहे उन्हनि खे मिलंदो। जेका सरकारी ज़मीन आहे उन्हनि खे बि प्रोटेक्ट करे कंहिं बि माण्हू खे को ग़लति तरीक़े सां उते जेको आहे को कब्ज़ो करण जी तव्हां ॾिठो हूंदो। सुप्रीम कोर्ट जे इंस्ट्रक्शन ते पूरा जिते बि एनक्रोचमेंट आहिनि उहे सभु एनक्रोचमेंट हटनि पिया था। ऐं जिते बि आहे तव्हां बिल्कुलु उहा निशानदेही कयो, मीडिया निशानदेही करे जिते बि ज़रूरत हूंदी उते कार्रवाई। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।